मलीर जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां शहीद नसरुल्ला गडानी ऐं शहीद जान मोहम्मद मर्द कातलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची मलीर जे बहराड़नि जे वापारी मर्कज़ मेमण ॻोठ में एहतजाजी मुज़ाहिरो करे अवामी प्रेस क्लब मलीर आॾो धरणो हयो वियो। शहीदनि जे कातलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे अॻवाननि मंज़ूर सोलंकी, अरशद गपोल, इफ्तिखार नूरी, काज़ी लतीफ़ बलोच, अब्दुल कनी मेमण, अब्दुल कादिर दर्स, सलीम जे मेमण, अमीर बख्श खासकेली ऐं ॿियनि चयो त सिंध जे बहादुर सहाफ़ी शहीद नसरुल्ला खे हिकिड़ी मुनज़्ज़म तहत क़त्ल कयो वियो। हुन में घोटकीअ जा ऐं सिंध जा सरदार जेके इन हक़ुम हिसो आहिनि उन तहत हिकिड़ी डील तहत मुनज़्ज़म डील ऐं मुनज़्ज़म तहत क़त्ल आहे, जीअं सिंध जे आवाज़ खे दॿाए सघिजे, छाकाणि त नारो सरदार माए फुट। मां इहो ॿुधायां त कल्ह जेको एसपी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, शहीद नसरुल्ला गडानी जा जेके कातिल गिरफ़्तार कया आहिनि, पर असां सम्झूं था त इहे कातिल न आहिनि। असल जेके कातिल आहिनि उन्हनि खे लिकायो थो वञे। हे सिर्फ़ु सिंध जे सहाफ़िन खे ॾेखारियो वञे थो हिकिड़ो ट्रेलर करे त बाबा केर बि अचे सहाफ़िन खे मारियूं हलियो वञे ऐं कंहिं बि माण्हूअ खे बीहारे करे ऐं असां चऊं त बाबा हे कातिल आहे ऐं जेको हुनजो खून आहे उहो लह मिटी कयूं, ईअं असां थियण न ॾींदासीं। जेके असां इंसाफ़ उन सिंध गवर्नमेंट सां पिया घुरूं, जेकी उन खे जनम पई ॾे कातिलनि खे, वॾेराशाही जेको वॾेराशाही पैदा पई करे उहो मज़लूमनि खे मारीनि पिया, या सॼी सिंध गवर्नमेंट जी माना जेके क्या करायूं पिया, त उन सां सिंध गवर्नमेंट सां उहो इंसाफ़ वठूं। असीं इदारनि खां चीफ जस्टिस खां मुतालबो करियूं, आर्मी चीफ सां मुतालबो करियूं त असांजे सिंध जे अंदरि हे साफ़ी ॾींहं ॾींहुं सचा साफ़ी क़त्ल कया पिया वञनि। वॾेरनि खे जेकी सहाफ़ियुनि जी कलम खे भञाइनि था, जेकी आवाज़ बंदि करणु चाहिनि था, उन्हनि चवणु चाहियूं था त उहे पंहिंजे खुले ॿुधनि त इहे केतिरा माण्हू मारींदा ऐं इहे केतिरा सहाफ़ी क़त्ल करे कनि इहो हक़ ऐं सच जो आवाज़ कॾहिं बंदि न कंदा ऐं आख़िर नकुण पइजी वेंदो। के ताउन से एहतजाजी रैली निकाली कि जिसका मकसद शहीद जान मोहम्मद महर और शहीद नसरुल्ला गडानी की कातिलों की अदम गिरफ्तारी है। देखिए, हम समझते हैं कि मीडिया इस रियासत का सुतून है और हम इसलिए रियासती इदारों से ये मुतालबा करते हैं कि वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची